अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। सेनेट चूंडुनि में हुकूमती उम्मीदवार हफ़ीज़ शेख जी नाकामी खां पोइ वज़ीर आज़म इमरान खान अॼु शाम क़ौम खे ख़िताब करे एतमाद में वठंदो। वज़ीर आज़म इमरान खान पार्टी अॻुवाननि ऐं वज़ीरनि जो अहम इजलास बि घुराए वरितो। वज़ीर आज़म इजलास में हफ़ीज़ शेख जी शिकस्त जे सबबनि ते ब्रीफिंग वठंदो ऐं एतमाद वठण जो पार्टी अॻुवाननि सां सलाह मशवरा कंदो। इजलास में PDM तहरीक जो जाइज़ो वरितो वेंदो, अहम फ़ैसिलनि जो इम्कान। वफ़ाक़ी हुकूमत सादिक संजरानी खे हिकु भेरो ॿीहर सेनेट चेयरमैन लाइ उम्मीदवार नामज़द करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ जो चवणु आहे त वज़ीर आज़म सेनेट चेयरमैन लाइ सादिक संजरानी जे नालनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वज़ीर आज़म इमरान खान सां आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जी मुलाक़ात। क़ौमी सलामती जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। सेनेट चूंडुनि में अपसेट करण खां पोइ हुकूमत खे वधीक टफ़टाइम ॾियण लाइ छा करणु घुरिजे? हुकूमत मुख़ालिफ़ धुर इताद PDM अॻुवाननि जा राब्ता ऐं मुलाक़ातूं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जा नवाज़ शरीफ़ ऐं मौलाना फज़ल रहमान सां फ़ोन ते राब्ता। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त हुकूमत अमली सां हुकूमती ताक़तवर उम्मीदवार खे शिकस्त ॾिनी आहे। हाणे इत्तेहादियुनि जी मुशावरत सां सेनेट चेयरमैन जो उम्मीदवार जो फ़ैसिलो कंदासीं। हुकूमती मेंबर्स असां सां राब्ते में आहिनि, हुकूमत खां तंग आहिनि। मौलाना फज़ल रहमान चयो आहे त यूसुफ़ गिलानी जी कामयाबी PDM जी कामयाबी आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं नून लीग अॻुवान हमज़ा शहबाज़ विच में राब्तो। हुकूमत ख़िलाफ़ जिदोजहद तेज़ करण ते इतफ़ाक़। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मरियम नवाज़ विच में अॼु मुलाक़ात बि थींदी। इलेक्शन कमीशन सेनेट जे समूरनि चूंडियल उम्मीदवारनि खां चूंड ख़र्चनि जा गोशवारा तलब करे वरिता। इलेक्शन कमीशन तरफ़ां चयो वियो आहे त चूंड ख़र्चनि जा गोशवारा जमा न कराईंदड़नि जी कामयाबी जो नोटिफिकेशन रोकियो वेंदो। चूंडियल सेनेटर्स जी कामयाबी जो नोटिफिकेशन 11 मार्च खां अॻु जारी थींदो। कोरोना वायरस जा केस वधण सबबि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड PSL 6 एडिशन खे अणॼातल मुदे ताईं मुलतवी करे छॾियो। PCB ऐं टीमुनि जे मालिकनि विच में विर्चुअल गॾिजाणी खां पोइ PSL खे बिना देर मुलतवी करण जो फ़ैसिलो कयो वियो। पाकिस्तान सुपर लीग जे रांदीगरनि में हिन वक़्त ताईं कोरोना जा 7 केस रिपोर्ट थी चुका आहिनि। परॾेही रांदीगरनि पारां दस्तबरदार थियण खां पोइ इवेंट मुलतवी कयो वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट असद दुरानी जो नालो ECL मां कढण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस अतर मिनल्ला असद दुरानी जी दरख़्वास्त ते रिमार्क्स ॾिना आहिनि त छा वफ़ाक़ी हुकूमत खे खुलियल छूट हासिल आहे त हू कंहिं जो बि नालो ECL में शामिल करे छॾे। सॼो रिकॉर्ड चेक कयो। असद दुरानी ख़िलाफ़ का बि इंक्वायरी अल्तवा जो शिकार न आहे। टंडो मोहम्मद खान में हैदराबाद रोड ते हथियारबंदनि जी होटल ते फायरिंग। 2 ॼणा मारिजी विया। इलाइक़े में 10 का पकड़िजी वियो। दादू में 14 वरनि जी निंगरी सां जिंसी ॾाढाई जो SSP एजाज़ शेख नोटिस वरितो। निंगरी जे भाउ जी फरियाद ते जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल। SSP एजाज़ शेख चवे थो जवाबदार खे गिरफ़्तार कयो आहे। DNA ऐं ॾाढाई जी तस्दीक लाइ जुज़ा वरिता विया आहिनि। ऐं शिकारपुर में मुग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ GSN महाज जे चेयरमैन रियाज़ चांडियो जी अॻुवाणी में खानपुर बाईपास ते एहतिजाजी धरनो। वॾे अंग में क़ौमपरस्तनि, सियासी समाजी अॻुवाननि ऐं शहरियुनि जी शिरकत। रियाज़ चांडियो जो चवणु आहे त सिंध में अमन बहाल कराइण में IG सिंध बेवस बणियल आहे। सिंध मां अगवा थियल समूरनि माण्हुनि खे बिना देर बाज़ियाब करायो वञे।